अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल पढ़ो बड़ो और सिखो। अॼु असां सिंधी रीडर 1 जो क्लास 1 जो सबक 5 पढ़ंदासीं ऐं उन खां पोइ जी एक्सरसाइज कंदासीं। शुरू कयूं था। सबक 5 असांजो वतन। असांजो वतन पाकिस्तान आहे। पाकिस्तान क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना रहमतुल्लाह अलैह ठाहियो। असांजे मुल्क में वॾा वॾा जबल, ॿेला ऐं मैदान आहिनि। असांजे मुल्क में वॾा वॾा जबल, ॿेला ऐं मैदान आहिनि। उन में समुंड, दरिया ऐं ढंढूं बि आहिनि। सिंधु दरियाउ पाकिस्तान जो वॾे में वॾो दरियाउ आहे। हिते जी ज़मीन ॾाढी भली आहे। उन में अनाज, भाॼियूं ऐं मेवा थींदा आहिनि। पाकिस्तान में खंडु, कपिड़े, लोह, दवाउनि ऐं ॿियनि शयुनि जा कारखाना आहिनि। असांजे मुल्क जो हिकु क़ौमी झंडो आहे। उन जो रंग साओ ऐं अछो आहे। झंडे जे विच में चंड ऐं तारो आहे। असीं उन जी इज़त करियूं था। पाकिस्तान में सिंधी, पंजाबी, बलोच ऐं पठान रहनि था। असीं सभु पाकिस्तानी पाण में भाइरनि वांगुरु गॾिजी रहंदा आहियूं। असांखे पंहिंजे वतन सां प्यारु आहे। अल्लाह साईं असांजे वतन खे सदाईं आबादु रखे। आमीन। हाणे हिन खे रवां थोरो करे पढ़ंदासीं। उन खां पोइ नेक्स्ट वीडियो में असीं हिन जी एक्सरसाइज कंदासीं। सबक 5 असांजो वतन। असांजो वतन पाकिस्तान आहे। पाकिस्तान क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना रहमतुल्लाह अलैह ठाहियो। असांजे मुल्क में वॾा वॾा जबल, ॿेला ऐं मैदान आहिनि। उन में समुंड, दरिया ऐं ढंढूं बि आहिनि। सिंधु दरियाउ पाकिस्तान जो वॾे में वॾो दरियाउ पाकिस्तान जो वॾे में वॾो दरियाउ आहे। हिते जी ज़मीन ॾाढी भली आहे। उन में अनाज, भाॼियूं ऐं मेवा थींदा आहिनि। पाकिस्तान में खंडु, कपिड़े, लोह, दवाउनि ऐं ॿियनि शयुनि जा कारखाना आहिनि। असांजे मुल्क जो हिकु क़ौमी झंडो आहे। उन जो रंग साओ ऐं अछो आहे। झंडे जे विच में चंड ऐं तारो आहे। असीं उन जी इज़त करियूं था। पाकिस्तान में सिंधी, पंजाबी, बलोच ऐं पठान रहनि था। असीं सभु पाकिस्तानी पाण में भाइरनि वांगुरु गॾिजी रहंदा आहियूं। असांखे पंहिंजे वतन सां प्यारु आहे। असांखे पंहिंजे वतन सां प्यारु आहे। अल्लाह साईं असांजे वतन खे सदाईं आबादु रखे। आमीन। नेक्स्ट वीडियो में असां फ्रेंड्स इन सबक जी एक्सरसाइज कंदासीं। अगरि वीडियो तव्हांखे पसंदि आई आहे त कमेंट, लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो पंहिंजे दोस्तनि सां।